नासिर वाक़िया गगनासी सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंद फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील एसएन बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कतल करे छॾियो। गुलिस्तान जॉर्ज ब्लॉक तेहरा में आयशा मस्जिद वटि वारनि खे स्कूल छॾण लाइ वेंदड़ इरफान अली मर ते आयशा मस्जिद वेझो हथियारबंदनि गाॾी बीहारे फायरिंग कई। कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर जे कतल की सख्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छॾियो आहे। सिंध बार काउंसिल के वाइस चेयरमैन ज़ियालन जा चयो आहे सुभाणे खां समूरी सिंध अदालती कार्रवाई जो बाइकआउट हूंदो। आगा कई पिया कि सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील एसएन बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कतल करे छॾियो। गुलिस्तान जॉर्ज ब्लॉक तेहरा में आयशा मस्जिद वटि वारनि खे स्कूल छॾण लाइ वेंदड़ इरफान अली मर ते आयशा मस्जिद वेझो हथियारबंदनि गाॾी बीहारे फायरिंग कई। कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर जे कतल की सख्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छॾियो आहे। एडवोकेट इरफान अली मर जे कतल की सख्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छॾियो आहे। सिंध बार काउंसिल के वाइस चेयरमैन ज़ियालन जा चयो आहे सुभाणे खां समूरी सिंध अदालती कार्रवाई जो बाइकआउट हूंदो। वाक़े बाबत तव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील एसएन बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कतल करे छॾियो आहे। गुलिस्तान जॉर्ज ब्लॉक तेहरा में आयशा मस्जिद वटि वारनि खे स्कूल छॾण लाइ वेंदड़ इरफान अली मर ते आयशा मस्जिद वेझो हथियारबंदनि गाॾी बीहारे फायरिंग कई। कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर जे कतल की सख्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छॾियो आहे। सिंध बार काउंसिल के वाइस चेयरमैन ज़ियालन जा चयो आहे सुभाणे खां समूरी सिंध अदालती कार्रवाई जो बाइकआउट हूंदो। सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील एसएन बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कतल करे छॾियो आहे। गुलिस्तान जॉर्ज ब्लॉक तेहरा में आयशा मस्जिद वटि वारनि खे स्कूल छॾण लाइ वेंदड़ इरफान अली मर ते आयशा मस्जिद वेझो हथियारबंदनि गाॾी बीहारे फायरिंग कई। सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील एसएन बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कतल करे छॾियो। गुलिस्तान जॉर्ज ब्लॉक तेहरा में आयशा मस्जिद वटि वारनि खे स्कूल छॾण लाइ वेंदड़ इरफान अली मर ते आयशा मस्जिद वेझो हथियारबंदनि गाॾी बीहारे फायरिंग कई। कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर जे कतल की सख्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छॾियो आहे। सिंध बार काउंसिल के वाइस चेयरमैन ज़ियालन जा चयो आहे सुभाणे खां समूरी सिंध अदालती कार्रवाई जो बाइकआउट हूंदो। अवांखे आगाह कयूं पिया। सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील एसएन बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कतल करे छॾियो। सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील एसएन बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कतल करे छॾियो। गुलिस्तान जॉर्ज ब्लॉक तेरह में आयशा मस्जिद वटि वार के स्कूल छॾण लाइ वेंदड़ इरफान अली मर ते आयशा मस्जिद वेझो हथियारबंदनि गाॾी बीहारे फायरिंग कई। कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर जे कतल की सख्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छॾियो आहे। सिंध बार काउंसिल के वाइस चेयरमैन ज़ियालन जा चयो आहे सुभाणे खां समूरी सिंध अदालती कार्रवाई जो बाइकआउट हूंदो। आगाह कई पिया कि सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील एसएन बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कतल करे छॾियो। गुलिस्तान जॉर्ज ब्लॉक तेहरा में आयशा मस्जिद वटि वारनि खे स्कूल छॾण लाइ वेंदड़ इरफान अली मर ते आयशा मस्जिद वेझो हथियारबंदनि गाॾी बीहारे फायरिंग कई।
कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर्जे कत्ल जी सख्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छॾियो आहे। आगाह कई वियो आहे कि सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील ऐं सिंध बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कत्ल करे छॾियो। गुलिस्तान जोड़ के ब्लॉक 13 में आयशा मस्जिद वट वारन की स्कूल छॾण लाइ बीहंदड़ इरफान अली मर ते आयशा मस्जिद वेझो हथियारबंदन गाड़ी बीहारे फायरिंग कई। कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर के कत्ल की सख्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छॾियो आहे। सिंध बार काउंसिल के वाइस चेयरमैन ज़ियाउल अंजार चयो सुभाणे खां समूरी सिंध में अदालती कार्रवाई जो बाइकआउट हूंदो। अवां खे आगाह कयूं पिया सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील ऐं सिंध बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कत्ल करे छॾियो। गुलिस्तान जोड़ के ब्लॉक 13 में आयशा मस्जिद वट बारन के स्कूल छॾण लाइ बीहंदड़ इरफान अली मर ते आयशा मस्जिद वेझो हथियारबंदन गाड़ी बीहारे फायरिंग कई। कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर के कत्ल की सख्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छॾियो आहे। सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील ऐं सिंध बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कत्ल करे छॾियो। गुलिस्तानी चर्च के ब्लॉक 13 में आयशा मस्जिद वट बारन के स्कूल छॾण लाइ बीहंदड़ इरफान अली मर ते आयशा मस्जिद वेझो हथियारबंदन गाड़ी बीहारे फायरिंग कई। कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर के कत्ल की सख्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छॾियो आहे। सिंध बार काउंसिल के वाइस चेयरमैन ज़ियाउल अंजार चयो आहे त सुभाणे खां समूरी सिंध में अदालती कार्रवाई जो बाइकआउट हूंदो। अफसोसनाक वाक़िया सां शेयर कयूं पिया सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील ऐं सिंध बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कत्ल करे छॾियो। गुलिस्तान जोड़ के ब्लॉक 13 में आयशा मस्जिद वट बारन के स्कूल छॾण लाइ बीहंदड़ इरफान अली मर ते आयशा मस्जिद वेझो हथियारबंदन गाड़ी बीहारे फायरिंग कई। कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर के कत्ल के सख्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट कयो वियो आहे। सिंध बार काउंसिल के वाइस चेयरमैन ज़ियाउल अंजार चयो आहे सुभाणे खां समूरी सिंध में अदालती कार्रवाई जो बाइकआउट हूंदो। सिंध की राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील ऐं सिंध बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कत्ल करे छॾियो। गुलिस्तान जोड़ के ब्लॉक 13 में आयशा मस्जिद वट बारन के स्कूल छॾण लाइ बीहंदड़ इरफान अली मर ते आयशा मस्जिद वेझो हथियारबंदन गाड़ी बीहारे फायरिंग कई। कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली मर के कत्ल की सख्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छॾियो आहे। सिंध बार काउंसिल के वाइस चेयरमैन ज़ियाउल अंजार चयो आहे सुभाणे खां समूरी सिंध में अदालती कार्रवाई जो बाइकआउट हूंदो। राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फायरिंग करे सिंध हाई कोर्ट के वकील ऐं सिंध बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली मर के फायरिंग करे कत्ल करे छॾियो आहे। इन हवाले से असां राब्तो कयो आहे सिंध बार काउंसिल के वाइस चेयरमैन ज़ियाउल अंजार साहब सां। अस्सलाम वालेकुम ज़ियाउल हसन अंजार साहब। जी वालेकुम सलाम। धरती टीवी न्यूज़ के वक्त ॾियण लाइ अवां जी वॾी महिरबानी। ज़ियाउल हसन अंजार साहब अॼु जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे इन हवाले सां छा चवंदा? तो ये असांखे अपरेंटली तो लगे थो तो टारगेट किलिंग आहे ऐं अफ़सोसनाक वाक़ियो आहे
ऐं सिंध बार काउंसिल वकीलनि जी जेका आहे एपेक्स बॉडी आहे सिंध में, ऐं उनजो सेक्रेटरी जेको आहे हिकिड़ो इम्पॉर्टेंट उहिदो हूंदो आहे, ऐं उन जो टारगेट किलिंग हिकिड़ो काफ़ी सवाल या निशान पतो क्रिएट करे। तो असां गवर्नमेंट खां डिमांड कंदासीं त हिन जो JIT ठहे ऐं उनजी फ्री ऐं फेयर इंक्वायरी थिए ऐं जेके बि जवाबदार आहिनि उन्हनि खे केतिरे किरदार ताईं पहुचायो वञे। साहब इहो ॿुधाइजो त इरफान महर साहब जो क़तल टारगेट किलिंग आहे, अवां छा था सम्झो? वाक़ियो पुठियां का ज़ाती दुश्मनी आहे या के ॿिया अंसर थी सघनि था? ॾिसो, हींअर त अञा थोरी देरि थी आहे, 2-4 कलाक थिया आहिनि जो हुननि जी डेथ थी आहे ऐं वाक़ियो पेश आयल आहे। ज़रूरु असां एतिरो त पंहिंजो गवर्नमेंट खे मौक़ो ॾींदासीं या पुलिस अथॉरिटीज़ खे या जेके बि लॉ एंड ऑर्डर जूं तहक़ीक़ात कंदियूं कमेटी, त उहा इन जो कंक्लूजन करे। ऐं हींअर एपरेंटली लॻे थो त टारगेट किलिंग आहे ऐं उहा टारगेट किलिंग ख़ासि करे सेक्रेटरी बार काउंसिल जी थियणु हिकिड़ा तमामु सवालिया निशान पई क्रिएट करे। ऐं कराची जा जेके बि हिनमहिल हालात आहिनि या जुडिशरी जा जेके हालात आहिनि उन्हनि खे ॾिसूं था पिया। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जुडिशरी जा जेके बि मामलात आहिनि हिते सिंध में, ऐं सिंध जा वकील जेके आहिनि उहे मुतहद आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि ते, ऐं जेके बि सिंध जा वकील इशूज़ खे उथारिनि पिया, त उन खे सभिनी हालात खे ॾिसंदे ही पुलिस जी ज़िम्मेवारी आहे, IG सिंध जी ज़िम्मेवारी आहे त हू तइयन करे त ही जेका टारगेट किलिंग थी आहे इन जो रस्ता किथे पिया था वञनि। अच्छा, ज़ियाउल हसन अंजार साहब वाक़े जा CCTV फुटेजेस में साम्हूं आया, जवाबदार वॾी तसली सुकून ऐं पुरएतमाद तरीक़े सां अहिड़ी कार्रवाई करे विया। इंसाफ़ पुलिसी कारकर्दगी ते बि केतिरा ई सवाल उथिया आहिनि, इन हवाले सां छा चवंदा? ॾिसो, इन में बिल्कुलु मां सम्झां थो त लोकल पुलिस जेका आहे या जेको बि उते ऑफिसर्स आहिनि उन्हनि जी बि ज़रूरु ज़िम्मेवारी आहे त दे कैन प्रोटेक्ट आवर कॉमन पीपल। ऐं अहिड़े क़िस्म जो वाक़ियो थी वञणु ऐं ॾींहुं ॾिठे जो को ॾाढो अफ़सोसनाक आहे ऐं ज़रूरु जेको पुलिस जी कारकर्दगी आहे उन ते बि सवालिया निशान त ठहे थो। ऐं असां सम्झूं था त हिन में कल्पर्ट्स खे ज़ाहिर करे पुलिस फिल फोर ऐं पंहिंजी जेका बि कुवत आहे, पंहिंजी जेका टेक्निकल उन्हनि जी सलाहियत आहे उहा हिन में बरक़रार आणनि। ऐं मां सम्झां थो त इन में सिंध में हिनमहिल चीफ मिनिस्टर साहब, इंटीरियर मिनिस्टर बि आहे, होम मिनिस्टर आहे, मां हुननि खे बि रिक्वेस्ट कंदुसि महिरबानी करे इनखे सॉर्ट आउट कनि तमामु जल्दी, छो त रिज़ाइनमेंट आहे वकीलनि में हिन इशू ते, ॾाढो ॼण अफ़सोसनाक बि आहे, रिज़ाइनमेंट बि आहे। ऐं इनखे मां सम्झां थो त पुलिस चीफ खे जेको हितां जो आहे उनखे जेके बि ज़िम्मेवार आहिनि इन में उन एरिया में जेको मामिलो थियो आहे उन में उन्हनि खे ज़रूरु कटहरे में आणनि, उन सां पुछाणू कनि, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कनि, इहो तमामु ज़रूरी आहे। वॾी महिरबानी ज़ियाउल हसन अंजार साहब, धरती TV खे वक़्तु ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, वाक़िया आगाह कई पिया। सिंध जी राजधानी कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे सिंध हाईकोर्ट जे वकील ऐं सिंध बार काउंसिल जे सेक्रेटरी इरफान अली महर खे फायरिंग करे क़तल करे छॾियो। पुलिसतानी जोड़ जे ब्लॉक 13 में आयशा मस्जिद वटि ॿारनि खे स्कूल छॾण लाइ वेंदड़ इरफान अली महर ते आयशा मस्जिद वेझो हथियारबंदनि गाॾी बीहारे फायरिंग कई। कराची बार एसोसिएशन एडवोकेट इरफान अली महर जे क़तल जी सख़्त मज़म्मत कंदे अदालती कार्रवाई जो बाइकआउट करे छॾियो आहे। सिंध बार काउंसिल जो वाइस चेयरमैन ज़ियाउल अंजार चयो आहे सुभाणे खां समूरी सिंध में अदालती कार्रवाई जो बाइकआउट हूंदो।